हक़ मौजूद साथियो, मुंहिंजो नालो आहे अमजद सरगाणी ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। पाण किताब पढ़ंदा रहंदा आहियूं ऐं लिखत में उन ते तजिया ॾींदा रहंदा आहियूं, तबसरा कंदा रहंदा आहियूं। बहरहाल कुझु मसरूफ़ियतनि सबबु ऐं कुझु मजबूरियुनि सबबु लिखत में तजियो किताब ते न ॾेई सघियासीं। तंहिंजे करे मूं खोड़ सारा किताब पढ़िया आहिनि जंहिं ते लिखणु चाहियुमि, पर टाइपिंग या कुझु ॿिया मसइला आहिनि जंहिंजे करे लिखी न सघियासीं। तंहिंजे करे मूं सोचियो त हिन टेक्नोलॉजी जे दौर में जे असां वटि यूट्यूब मौजूदु आहे, फेसबुक वग़ैरह एॾी सोशल मीडिया मौजूदु आहे, त पंहिंजा बुक रिव्यू जेका आहिनि सो असां वीडियो रिकॉर्ड बि करे सघूं था। हिन वक़्तु मुंहिंजे हथनि में किताबु आहे नौजवाननि ॾांहुं, एन अपील टू यंग, पीटर किरोपातकिन, बरकत आज़ाद जो किताब लिखियलु आहे, तर्जुमो थियलु आहे सिंधी में। किताब जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त किताब प्रिंस किरोपातकिन जेको ज़ाती तौर ते हिकु अमीर ऐं शहज़ादो हुयो, ज़ार फैमिली सां हिन जो तालुक़ु हुयो। ज़ार खां अॻु में हिन जी ख़ानदान रूस ते हुक्मरानी कई हुई। तमामु नंढिड़ो किताबु आहे, तक़रीबन 50 पेज ते मुश्तमिल। उन खां अॻु में जंहिं तर्जुमे निगार जी जेकर ॻाल्हि कजे, उन थोरो वाधारो कयो आहे। पहिरें ॿिए जेको आहे सो तर्जुमे जो मुआग या छापे जो मुआग बि लिखियो अथसि। सो 58 पेजनि ताईं किताब सिर्फ़ु मुआग ऐं मुसनिफ़ जी मुख़्तसिर सवाइन हयात ते अची थो वञे। बाक़ी अॻिते जी जेकर ॻाल्हि कजे त किताब जीअं हिन जो नालो आहे नौजवाननि आहे या इन अपील टू यूथ या यंग खे आहे, त किताब जो मक़सदु हर तबिके जे माण्हू खे उन जो मक़सदु ॿुधाइणु आहे। हू कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे, हुन जी ज़िंदगी जो मक़सदु मतिलबु कीअं हुजणु खपे, ऐं हू ज़िंदगी पैदा छो थियो आहे, अहिड़े लिहाज़ खां हर तबिके जे माण्हू खे किताब जेको आहे सो पंहिंजा व्यूज़ ॿुधाए थो। मिसाल तौरु मज़मून जो मुआग आहे, या डॉक्टर, आलिम, साइंसदान, इंजीनियर, उस्ताद वग़ैरह। त डॉक्टर खे मतिलबु समाज में माण्हुनि सां कीअं पेश अचणु घुरिजे, आलिम खे कीअं पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, ऐं वकील, उस्ताद, इंजीनियर खे कीअं पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, आर्टिस्ट, कलाकार, हारी, मज़दूर, ग़रीब तबिके खे, इवन जेके ज़ालूं आहिनि, मायूं आहिनि, उहे बि जेके आहिनि सो उन्हनि खे बि हिन पंहिंजो हाल ॾसियो आहे। मक़सदु इहो आहे त उन वक़्तु रूस जा हालात अहिड़ा हुया जो माण्हू तमामु बदहालीअ में रहंदा हुया। तंहिंजे करे लेखक ईअं महसूसु कयो किताब लिखणु। लेखक जी पंहिंजी जेकर ज़ाती तौर ते ॻाल्हि कजे त हिकिड़ो बादशाह हुयो, शहज़ादो हुयो। हिन जे सवाइ हयात जे मुख़्तसिर नोट में लिखियलु आहे त हिननि जे ख़ाली खाधे पीते लाइ 5 खनि बोर्ची रखियलु हुया, ऐं जेको आहे सो तमामु शाणी ज़िंदगी गुज़ारींदा हुया। बहरहाल उनखे उते सुकून वग़ैरह न मिलियो, या उनखे उते मज़ो न आयो। तंहिंजे करे जेको आहे सो हिन जीअं गौतम बुद्ध पंहिंजो ऐशो आराम वारी ज़िंदगी छॾे करे माण्हुनि जी बहितरी लाइ निकिरी पियो, ईअं ई किरोपातकिन बि पंहिंजी जेका आहे सा सॼी ज़मीनूं मिल्कियतूं ग़रीबनि में विराए करे पाण आम ज़िंदगी बि गुज़ारी, ऐं मज़दूरनि हारियुनि जी जिदोजहद में उन्हनि जो साथ ॾिनो। इवन छो त हिन पंहिंजी सॼी मिल्कियत विराई, तंहिंजे करे उहा जिदोजहद हिन जी बि थी पई। बाद में हिन पंहिंजे आख़िरी घड़ियुनि में हिननि जा खोड़ ॿिया बि कम थियल आहिनि, पंहिंजे आख़िरी घड़ियुनि में ही किताब लिखियो। किताब जेकर सिंधी तर्जुमे जी ॻाल्हि कजे त 1934 धारे हिन जो पहिरियों तर्जुमो थियो, डॉक्टर बरकत आज़ाद कयो, ऐं उन खां बाद किताब जा 5-6 छापा सिंधी में ई तर्जुमो थी चुका आहिनि। उन खां अलावा रूसी ॿोली में लिखियलु आहे, इंग्लिश ॿोली में तर्जुमो हिन जो थियो, ऐं दुनिया जी ॿियनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थियो। किताब जे मुहाग में ई जॾहिं लेखक लिखे थो त हीअ किताब पोड़नि या कुराड़नि ज़हननि जे पढ़णु जहिड़ो बि न आहे, ऐं उहे न पढ़नि या उन्हनि जे पढ़ण जो फ़ाइदो ईअं आहे त उहो सिर्फ़ु पंहिंजे अखियुनि जो नुक़सानु ई कंदा। तंहिंजे करे मां तव्हांखे सजेस्ट कंदुसि ख़ासि करे पंहिंजी हमवस नौजवान तबिके खे त हीअ किताब ज़रूरु पढ़नि, ऐं
किताब में छा ॿुधायल आहे उन वक़्त जे हालात ऐं पंहिंजे नाॼोकियुनि हालात सिंध जे हालातनि सां किताब खे कंपेयर कनि त वाक़ई ईअं आहे या न आहे। जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे तमामु किताब मज़ो ॾींदड़ आहे ऐं वाक़ई में असांजे हालातनि ते बि पूरो लांदड़ आहे। ऐं हिन वक़्तु असांजा हालात अहिड़ा आहिनि बुख बदहाली बेरोज़गारी जहिड़ा उन वक़्तु रूस वग़ैरह जा या ॿियनि डेवलपिंग या ग़रीब तबिकनि जे माण्हू मुल्कनि जा माण्हू उन्हनि जा हालात अहिड़ा हुया जेड़ा अॼु असांजा आहिनि। सो तंहिंजे करे आई वार्मली रिकमेंड यू दिस बुक टू रीड इन सिंधी और इंग्लिश बिकॉज द बुक इज़ वेरी शॉर्ट और 50-60 पेजनि जो किताब बसि आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो तव्हांखे पढ़णु खपे।